अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां फ़हद जावरी ऐं मुंहिंजी उमिरि हीअं लॻभॻि 36 साल आहे। मूं पंहिंजूं 36 बहारूं जामशोरे में गुज़ारियूं ऐं इन 36 बहारनि में सवें मरतबा मूं हिन दरिया जो चकर हयो। मूं दरिया में पंहिंजी उमिरि में कॾहिं गाह न ॾिठो, पर हिन वक़्तु सूरत हाल अचे इहा पहुती आहे त दरिया में वारी पई उॾामे। मूंसां गॾु चाचो आहे जंहिंजी उमिरि आहे लॻभॻि 70 साल खां मथे। अचो त हिन लाइ ॻाल्हि कयूं था त मूंखां डबल उमिरि रखंदड़ चाचो हिन पंहिंजी ज़िंदगी बहारनि में दरिया खे कीअं ॾिठो। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम सर। नालो ॿुधाइजो पंहिंजो। नालो मुंहिंजो फतेह मोहम्मद आहे, पाण मलाह आहियां। किथे जो रहायशी आहीं? रहायशी असुल हिते जो आहियां, जामशोरे जो, कराची मोरी जो। तुंहिंजी उमिरि घणी आहे? उमिरि मुंहिंजी 70 खे लॻभॻि, पाण वधीक हूंदसि घटि कोन हूंदसि। त हिन 70 सालनि में तो दरिया खे कीअं ॾिठो? मौजुनि में ॾिठो, मस्तनि में ॾिठो। अहिड़ियूं मस्तियूं बि दरिया में ॾिठियूं जो कंहिंखे ताक़त न आहे, ज़रूरत न हुई त हिन दरिया ॾे रुॻो अखि खणी ॾिसे। उन दरिया में बि घुमियल आहियां, ख़ूब ॿेड़ी हलायमि, पंहिंजी मस्तियूं कयूंसीं। पर हींअर अलाह अॼु महिरबानी आहे, हींअर अहिड़ो रंग थी वियो आहे, रेगिस्तान थी वियो आहे। दरिया में कॾहिं खां हिते ॿेड़ी हलाइण शुरू कई ऐं उहा तुंहिंजी उमिरि कहिड़ी हुई ऐं उन टाइम में हितां पलो केतिरो निकिरंदो हो? उमिरि जो लिहाज़ कोन हो, इहा त ॻाल्हि मूंखे यादि कोन्हे, पर बचपन मुंहिंजो हिन ॿेड़ीअ में गुज़रियो आहे। असां एतिरो पलो बि ॾिठो जो हिकिड़ो रचो ईअं ओझाणी पखेड़े हुतां खणी बाईपास, हीअं ॾिसो पिया हिन बाईपास खां मोटंदा हुआसीं त बिल्कुलु 2-2.5 ॿोरियूं पलनि जूं, हू सूतली आयूं ईंदियूं। ऐं अॼु उन पले छिलर कान था अची सघूं, छाजे करे था सघूं, पाणी ख़तमु थी वियो आहे। ऐं हीउ जेको तव्हां सुवालु कयो त तव्हां केतिरी उमिरि खां हलिया आहियो, हीउ मुंहिंजो ख़ानदानी धंधो आहे। ॿाल जतीअ वठी करे असांखे जेका सुती माउ विझंदी आहे, सा बि न दरिया में विझंदी आहे। छाजे करे जो असीं आहियूं दरिया जी पैदाश। अच्छा, उन टाइम में दरिया मां कहिड़ी कहिड़ी मच्छी मरंदी हुई, कहिड़ा कहिड़ा क़िस्म हुया? साईं मच्छी, हर मच्छी हूंदी, कुड़ो, मोराखी, जरको, सिंगारी, खगो, कहिड़ा तोखे मच्छियुनि जा नाला ॿुधायां, गोज, मुकुर, बसि ॿुधायां थो, गंदण, ईअं मच्छी हूंदी जो हिकिड़ो रछ लाहींदा हुआसीं त असांजी ॿेड़ी ओस पास में मच्छीअ में थींदी। उहा मच्छी अॼु उन मच्छीअ जे लाइ असांखे किलो बि ॾींहं जो मच्छी कोन थी मिले, सॼो ॾींहुं था हणूं या सॼी राति हणूं, किलो ॾेढ मच्छीअ जो थो मिले। हिन वक़्तु पाणी जी ही सूरत हाल आहे जी, मथां केनाल ठहनि पिया, अॻे ई किलो मच्छी बि कोन थी मिले, पोइ हाणे मुस्तक़बिल में तव्हां छा सोचियो आहे, माना छा थींदो? साईं हाणे ॻाल्हि ॿुधो न, असां त मज़दूर आहियूं, हूअं ई सोचूं पिया था त दरिया जो धंधो असांजो खुटंदो थो वञी किथे तगारियूं खणंदासीं। हे पाणी पीअण कान बि इहे केनाल निकिता, पीअण जो पाणी कोन मिलंदो, पीअण जो त छॾ, असां त खणी पीअण कान, पोइ किथां बि माण्हू खारो पाणी बि पी इंसानु पंहिंजी दिलि खे पले थो। पर ज़मींदारनि खां पुछो, 1000 एकड़ ज़मीनूं आहिनि जलदारीअ जूं ऐं मुराद अली शाह जूं, इहे केॾां वेंदा? ॿिया ग़रीब ज़मींदार उहे केॾां वेंदा? उन्हनि खां त पुछो। त रुॻो सिंध मलाहनि सां ज़ुल्म कोन्हे, हर हिकु सिंधी असांजो ज़ुल्म आहे। हर हिकु शइ जो ॿिजु पाणी आहे, जे पाणी आहे त सभु कुझु आहे, जे पाणी न आहे त का शइ न आहे। उहो पाणीअ ते अहिड़ा धारा लॻंदा, पोइ केॾां वेंदा? पीअण कान बि कोन मिलंदो, पोइ त इंसानु मरी खपी वेंदा हलिया, माॻे हिते छा थींदो? क़यामत आहे। पाणी न मिलियो त क़यामत आहे। हाणे इहो पाणी चवनि ख़ुदा खे मञो, पाणी केनाल आहे बंदि करायो, पाणी सिंध खे ॾियारियो, सिंध जो कहिड़ो हाल थी वियो आहे, तव्हां सिंधी कोन्हनि? साईं हाणे ॾिसो दरिया जा हाल इहे ई थी विया आहिनि। असां मल्हानि जी हालति इहा आहे, हाणे घुमाईंदा आहियूं माण्हू, जे चकर लॻे थो को माण्हू घुमनि था त शाम जो ऑटो खाऊं था, न त मौला खे यादि कयो वरी सुम्हूं था, रोज़े ते पिया घुमूं। इहे न असांजा हींअर हाल थी विया। अलाह साईं रहम करे, बाक़ी पाणीअ जी इहा ई हालति आहे, अॻिते बि ख़ुदा ॼाणे छा थींदो, इहा असांखे का ख़बर कोन्हे। जी नाज़रीन, तव्हां चाचे फ़तेह मोहम्मद मलाह जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हू हिन दरिया जी मौजूदा हालति ते ॾाढो ॾुखारो आहे। चाचे फ़तेह मोहम्मद मलाह पंहिंजी ज़िंदगी जूं 70 बहारूं हिन दरिया खे अर्पियूं। हू जॾहिं हुन अखि खोली त हुन पाण खे ॿेड़ीअ में पातो ऐं हुन ॿेड़ीअ सां मुंसलिक थी हुन शिकार कया, हुन मच्छियूं मारियूं।
ऐं पंहिंजी 70 साला ज़िंदगीअ जे अॼु हिन हिसे में पहुतो आहे ऐं अॼु हू हिन दरिया जी हालत ॾिसी यकीनन ॾुखारो आहे ऐं इक़्तिदार धणनि खे अपील कंदे नज़र अचे थो त ख़ुदारा हिन सिंध ते रहम कयो, हिन दरिया ते रहम कयो। हीउ दरिया हिकु सिंधी क़ौम जे जियापे जो ज़रियो आहे।